अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व ला शबीह लहु व ला मिस्ल लहु व ला मिसाल लहु व नशहदु अन्ना सय्यदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना नूरना व नूर रब्बिना व महबूबना व माशूकना व मौलाना व मन जाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिही क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। इन्नल्लज़ीना युअ्ज़ूना अल्लाह व रसूलहु लअनहुमुल्लाहु फिद्दुनिया वल आखिरह व अअद्द लहुम अज़ाबन मुहीना। वल्लज़ीना युअ्ज़ूनल मुअ्मिनीना वल मुअ्मिनात बिग़ैरि मक्तसबू फ़क़द इह्तमलू बुहतानन व इस्मन मुबीना। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लग़ना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
दोस्तदारे चार यारम ताब औलाद अली मजहब हनफिया दारम मिल्लत हजरत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली आदि मुस्लिम महबूब हक खलकी खुदा जहल खलक खादिम सदल जिन्नो मलक बलगल औलाद कमाली नूरी हुजन जो ही निशा आया रोशन थो जहां चमक्या ज़मीन आसमां कशफत जाब जमाली आनूर आका दर असल नूरी सदल सारो नस्ल सीरत सूरत बेमिसल हसनत जमी खिसालिही इदरीस जो गुलाम आ पढ़ंदो सलात सलाम आ ही विरद सुबह शाम आ सल्लु अलैहि वालिही सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभी पढ़ाओ वॾे आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। मुझा मेहरबान भाइरो अल्लाह जल्ल जलालहू अमन वालहू जी खुसूसी इनायत जंहिं गुनहगार अव्हां खे कुरान करीम जे ख़त्म शरीफ़ जे मौक़े ते कुरान करीम जी ये शानदार महफ़िल ऐं उन में कुरान पाक ॿुधण ऐं ॿुधाइण नसीब फरमायो। अल्लाह ताला शाल मुंहिंजी ऐं अव्हां जी हाज़िरी शामिल थियण वेही ॿुधण ऐं अर्ज़ करण क़बूल फरमाए। जो कुझु चऊं या ॿुधूं रब्बुल आलमीन असां तव्हां खे अक़ीदे वारे ॻाल्हियुनि ते अक़ीदो रखण ऐं अमल वारनि ॻाल्हियुनि ते अमल करण नसीब फरमाए। अॼोकी हिन शानदार महफ़िल में मूं अव्हां प्यारी जमायत जे साम्हूं क़ुरान करीम जूं 3 आयतूं तिलावत कयूं आहिनि। जन्म पहिरीं आयत जेका मूं पढ़ी आहे उहा त माशा अल्लाह एतिरो मरूफ़ ऐं मशहूर आहे जो अहल सुन्नत वल जमाअत मस्जिदुनि में महफ़िलुनि में दुआउनि में उहा पाक आयत बार बार पढ़ी वेंदी आहे ऐं उन जे ॿुधण सां असां तव्हां महफ़ूज़ थींदा आहियूं उन जी तक़ाज़ा पूरी कंदे। सने हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे मिठे पाक लक़ब नबीअ खे यादि कंदे हक़ नबी चवंदा आहियूं। छा चवंदा आहियूं? थोरो आवाज़ वधाए ॻाल्हायो। अक्सर करे माण्हू इन लफ़्ज़ ते नाराज़ थींदा या एतराज़ कंदा या इनके माज़ अल्लाह सुम माज़ अल्लाह बुरो समझंदा आहिनि। भले के पुछंदा आहिनि
तव्हां दुआउनि में इहा आयत पढ़ी जॾहिं पढ़ंदा आहियो त अव्हां जा सामीन, अव्हां जा जमायती, अव्हां जा ॿुधण वारा वॾी आवाज़ सां हक़ नबी चवंदा आहिनि। छो था चवनि? मां उन्हनि खे चवंदो आहियां त ॿुधण वारनि चयो हक़ नबी माना नबी हक़ आहे। नबी सभई चओ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। भला जे तव्हांखे हा ॻाल्हि ॻरी थी लॻे अव्हां छा था चओ त नबी हक़ आहे या ना हक़ आहे, त पोइ ख़ामोश थी वेंदा आहिनि। छो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हक़ न मञण ईमान तां हथ खणण। इन आयत में अल्लाह ताला छा इरशाद फरमायो आहे, इन जी मफ़हूम मुराद कहिड़ी आहे, इन जे मुतालिक़ मां अव्हां जे अॻियां कुझु अर्ज़ु कंदुसि। दुरूद और सलाम जा फ़ज़ाइल ऐं बरकतूं, उन खां पोइ ॿी मुबारक ते पोइ 30 ते अर्ज़ु कबो। ख़ुदा करे त मां अर्ज़ु करे सघां ऐं अव्हां वेही ॿुधी सघो। अल्लाह ताला असांखे अर्ज़ु करण ऐं ॿुधण बि नसीब फरमाए ऐं अल्लाह ताला असांजी हा महफ़िल पंहिंजी कर्म सां पंहिंजे हबीब करीम जे सदके मक़बूल ऐं मंज़ूर बि फरमाए। शायर शाद अल्लाह ताला फरमाए थो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइक नबीअ ते दुरूद मोकिलींदा आहिनि। वॾी आवाज़ सां न चयो। युसल्लून मोकिलीन था ऐं मोकिलींदा रहंदा। छो त ही मुज़ारिय जो सीगो आहे जंहिंमें ॿ माना हूंदियूं आहिनि, हाल जी मुस्तक़बिल जी। हिन खां अॻियां अल्लाह ताला इरशाद फरमायो हो हुवल्लज़ी युसल्ली अलैकुम व मलाइकतुहु लियुखरिजकुम मिनज़्ज़ुल्माति इलन-नूर व कान बिल मुमिनीना रहीमा। अल्लाह फरमायो मुझे महबूब ते कलमे पढ़ण वारो अल्लाह उहो आहे, उहो करीम रहीम आहे जेको अव्हां ते रहमत मोकिलींदो आहे ऐं उन जा मलाइक बि दुरूद मोकिलींदा आहिनि ऐं अव्हां ईमान वारनि जे मथां अल्लाह ॾाढो महिरबान आहे। उते हुयो हुवल्लज़ी युसल्ली अलैकुम व मलाइकतुहु। अवल आयो सल्ली अलैकुम, पोइ आयो व मलाइकतुहु, ऐं हिते वरी कीअं आयो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। हुते युसल्ली अॻु में आयो आहे, हिते युसल्लून बाद में आयो आहे। अल्लाह ताला पंहिंजे शान खे ज़ाहिर कंदे, पंहिंजे मलाइकनि जी बुज़ुर्गी खे ज़ाहिर कंदे उन जो ज़िक्र अॻु में फरमायो। मां अल्लाह ऐं मुंहिंजा मलाइक हर कोई माण्हू मुतवजो थी वेंदो कहिड़ी ॻाल्हि आहे जो अल्लाह पंहिंजो शान बयान पियो करे, मलाइकनि जी अज़मत बयान पियो करे, उन जे फ़इल खे बयान पियो करे। अल्लाह फरमायो युसल्लूना अलन नबी, नबीअ ते दुरूद मोकिलीन था, मोकिलींदा रहंदा। माना अव्हां जे मथां अल्लाह ताला जी रहमत ऐं मलाइकनि जो दुरूद आहे, पर एतिरी अहमियत अव्हां जी नाहे जेतिरी मोहम्मद करीम जी आहे। थोरो आवाज़ अञा बुलंद कजो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इन खां अॻु में इन ई सूरत में अल्लाह फरमायो ला तदखुलू बुयूतन नबी। ईमान वारो नबीअ जे घरनि में, हबीब करीम जे हवेलीअ में, हबीब करीम जे रहासगाह में बग़ैर इजाज़त जे न अचो। ॿाहिरां अर्ज़ु करे मोकिलियो, महबूब खे मोकल ॾे, इजाज़त ॾे, पोइ तव्हां हबीब जे घरनि में अचो। ऐं हिते वरी अल्लाह ताला इन्नल्लाह मलाइकतहु सां पंहिंजे हबीब जे अज़मत खे बयान फरमायो आहे। क़ुरान पाक जा मुफ़स्सिर लिखनि था त हबीब करीम जी अज़मत अल्लाह ताला जे दरबार में आहे, हुई, आहे ऐं रहंदी।
पर हुते हबीब करीम जी मखसूस अज़मत बयान थी, माना सिर्फ घर की अज़मत बयान थी, हवेली की बयान थी। ऐं हिते अल्लाह ताला आलम आला में भी हबीब जी अज़मत बयान पियो करे, त आलम अदना में भी हबीब जी अज़मत बयान पियो फरमाए। आलम आला में कीअं, आलम अदना में कीअं? आलम आला मथां जहान हल जिते रब्बुल आलमीन जी ख़ुसूसी मेहरबानी आहे, अल्लाह ताला जा ख़ासि जलवा हल, अल्लाह जी ख़ासि मेहरबानी आहे, जिते मलाइका बि उन मेहरबानी मां महसूस थींदा हल। आलम अदना ही दुनिया जो जहान आहे जंहिंमें असां तव्हां रहण वारा आहियूं। अल्लाह फरमायो मुंहिंजे हबीब जे लाइ आलम आला में बि इज़त ऐं अज़मत आहे। ईमान वारो अव्हां बि मुंहिंजे हबीब ते दुरूद सलाम मोकिले, अव्हां हबीब करीम जी अज़मत बयान कयो, शान बयान कयो। उन जो नतीजो छा निकिरंदो? अव्हां जे अज़मत बयान करण जे करे अव्हां जे मथां ई मेहरबानी थींदी। अञा हिकिड़ो भेरो वॾी आवाज़ सीहो आहे युसल्लून, सल्ला युसल्ली तस्लियत खां वरतल आहे। युसल्लून जी माना आम मुहावरे में तर्जुमे में हूंदी आहे दुरूद मोकिलीन था। इमाम बुखारी सही बुखारी में हज़रत अबुल आलिया जो कौल बयान फरमायो आहे त अल्लाह ताला जी तरफ़ां हबीब करीम ते दुरूद मोकिलण जो मतिलबु छा आहे, सलात मोकिलण जो मतिलबु छा आहे? अल्लामा इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो अबुल आलिया जो कौल आहे त अल्लाह जे तरफ़ां दुरूद मोकिलण जो मतिलबु आहे अल्लाह पंहिंजे हबीब जी सना कंदो आहे। वॾी आवाज़ सां चओ, तारीफ़ कंदो आहे, हबीब करीम जी अज़मत बयान कंदो आहे, पंहिंजे महबूब जो पाण शान बयान कंदो आहे ऐं मलाक हबीब करीम जे शान खे बयान कंदा हल। अल्लाह जी ज़ात बरकात जे तरफ़ां इहा दुरूद जी मुराद आहे रहमत मोकिलण, शान बयान करण, अज़मत बयान करण, इज़्ज़त बयान करण। आलमी आला में जिते बि निहार मुंहिंजे दिलबर जो शान आहे। हज़रत आदम साईं असां सभई उन जो औलाद आहियूं, असां सभई उन जे नस्ल मां आहियूं, असां सभई आदमी आहियूं, इंसान आहियूं। अल्लाह ताला जी इंसाननि पैदा कयलनि जो नस्ल हज़रत आदम साईं खां शुरू थियो आहे। तो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़ा नज़रिया आहिनि दुनिया ते जेके डारवन जो नज़रियो चवंदा आहिनि, उहो पलीत चवंदो आहे त हीउ इंसान असल में रिछ आहे, भोला बंदर आहे, झंग जा जवान रहा, वो आस्ते आस्ते ओछी खड़ा थी विया, समझ अची वियनि। आदम साईं जे वजूद जो इनकारी हूंदो आहे, पर क़ुरान करीम जी रोशनीअ में, नबवी हदीस जे रोशनीअ में, उलमाए इस्लाम जी रोशनी में, इंसाफ़ पसंद इल्म वारनि जी रोशनीअ में, तहक़ीक़ात में हर इंसान हज़रत आदम सुहिणे जो औलाद। चओ सुभान अल्लाह। जॾहिं आदम साईं खे अल्लाह ताला पैदा फरमायो, वजूद ॾिनो, त अकेला ई महसूस कंदे दुआ तो घुरे, या अल्लाह मां अकेलो आहियां, मलाइक मुंहिंजी जिन्स न आहिनि, हूरो गिलमान अञा मुंहिंजे लाइ मुजाज़ न आहिनि, मूंखे उन्हनि से इजाज़त न आहे। रब करीम अकेले तुंहिंजे जन्नत में कीअं हलां, कीअं रहां? अल्लाह ताला हज़रत आदम जे खॿीअ पासरीअ मां हज़रत बीबी हवा खे पैदा फरमाए। जॾहिं सईद हवा पैदा थी, हज़रत आदम साईं खे ख़बर ई त पैदा बि मुंहिंजी उन सलाह थी आहे, दिलि विंझाइण लाइ थी आहे, मूंसां गॾु रहण जे लाइ थी आहे। अर्ज़ु करे या अल्लाह मां पंहिंजे हिन तुंहिंजी कुदरत सां मुंहिंजी खॿी पासरी मां मुंहिंजे विंदर जे लाइ पैदा कयल औरत ॾे वेझो वञी सघां थो? अल्लाह फरमायो न, अञा निकाह थींदो, शरई तरीक़ो जारी थींदो, जेको क़यामत ऐं सिलसिलो हलंदो रहंदो। या अल्लाह मुंहिंजो निकाह केरु पढ़ंदो? अल्लाह फरमायो मां पढ़ंदुसि। ख़ुदा निकाह जो पढ़े हज़रत आदम साईं जो निकाह में पुछो ईंदो आहे त पंहिंजे घर वारी खे महर कहिड़ो थो ॾे।
आदम खां पुछियो महर छा थो ॾी, जंहिंखे असीं चवंदा आहियूं काबीनूं छा थो ॾी। पोइ जहिड़ी ताक़त हूंदी आहे, जहिड़ो शौक़ु हूंदो आहे, जहिड़ो माहौल हूंदो आहे, मर्द अहिड़ो ई महर ॾियण जी पेशकश कंदो आहे। हज़रत आदम चए थो मौला मां पाण जन्नत में महिमान आहियां, न मूं वटि माल आहे, न मिल्कत आहे, न खज़ानो आहे, न दुनिया आहे, न दौलत आहे, मां छा महर में ॾियां। अल्लाह फरमायो महर सवलो आहे। या अल्लाह छा मुझे महबूब ते 20 भेरा दुरूद पढ़, इहो तुंहिंजो महर। वॾी आवाज़ सां चवंदा हलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। 20 भेरा दुरूद पढ़, मतलब छा, मुझे हबीब ते रहमतूं मोकिल, मुझे हबीब जो शान बयान कर, मुझे हबीब जी तारीफ़ बयान कर, मुझे हबीब जूं अज़मतूं बयान कर। ही आहे इब्तिदा थी अल्लाह ताला जे महबूब जे मथां दुरूद मोकिलण जी, अल्लाह ताला जे हबीब जे शान खे बयान करण जी। अल्लाह ताला फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। मां रब्बुल आलमीन मुंहिंजा मलाइक नबी पाक जे दुरूद था मोकिलीन था मोकिलींदा रहंदा। जेसी ताईं काइनात आहे तव्हां बि दुरूद पढ़ो, पर जे तव्हां दुनिया छॾे विया, अव्हां सभु फना थी विया, अव्हां मां केर बि दुनिया ते न रहो, त मां अल्लाह त आहियां, मां फना खां पाक आहियां, मां मौत खां पाक आहियां, मां ख़तम थियण खां पाक आहियां। मूं अल्लाह जो नालो वठण वारा दुनिया ते न रहंदा, पर मुंहिंजे महबूब जो दुरूद ऐं महबूब जो ज़िक्र मां ख़ुदा पाण थो कयां। न मां फना थींदुसि, न मुंहिंजे महबूब जो ज़िक्र फना थींदो। एॾी अल्लाह ताला जे महबूब जी इज़त आहे, महबूब जो शान आहे, महबूब करीम जी अल्लाह जे दरबार में मक़बूलियत आहे, महबूबियत आहे, पसंदीदगी आहे। अव्हां बि खुली वॾे आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां पढ़ो। अल्लाह जी ज़ात जा मानो साल थो थिए जॾहिं अल्लाह पंहिंजे हबीब ते दुरूद मोकिले थो, अल्लाह पंहिंजे महबूब ते सलाम मोकिले थो, त पोइ असां तव्हांजे सलाम जी ऐं दुरूद जी कहिड़ी अहमियत आहे, कहिड़ी ज़रूरत आहे, जो अल्लाह फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। ईमान वारो अव्हां मुंहिंजे हबीब ते दुरूद मोकिलियो ऐं ताक़ीद सां सलाम पढ़ंदा रहो। जॾहिं पाण ख़ुदि थो पढ़े त असांजी ज़रूरत कहिड़ी आहे, असांखे अहमियत कहिड़ी आहे, असांजी हैसियत कहिड़ी आहे। क़ुरान पाक जा मुफ़स्सिर लिखनि था त असांजी वाकई का ख़ुदा जे मुक़ाबले में हैसियत कान्हे, का अहमियत कान्हे, पर ख़ुदा पाण थो फरमाए सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। मुंहिंजे हबीब ते दुरूद सलाम पढ़ो, हबीब ते दुरूद सलाम मोकिलियो। इन में असांजो फ़ाइदो आहे। हिकु त असीं उहो कमु कयूं जंहिंजे अल्लाह ताला पाण ॾे निस्बत कई आहे। पाण फरमाई मां हज न कंदुसि, पाण फरमाई मां निमाज़ नथो पढ़ां, पाण फरमाई मां रोज़ो नथो रखां, पर दुरूद अहिड़ी शइ आहे जो ख़ुदा पाण निस्बत कई आहे। अव्वल मां अल्लाह, पोइ मुंहिंजा मलाइक मुंहिंजे नबी ते दुरूद था मोकिलीन। ईमान वारो तव्हां बि इन कम में हिसो वठो। मुंहिंजे महबूब खे मोहताजी न आहे, मूं ख़ुदा जी रहमत खोड़ आहे, पर अव्हां इन जे लाइ मोकिलियो त अव्हां जा दर्जा बुलंद थियनि, अव्हां जी ज़ुबान पाक थिए, अव्हां जे दिलि में मुहम्मदी नूर अचे, हबीब जे दुरूद जूं बरकतूं अचनि, हबीब ते सलात सलाम जी लज़त मिली वञे, अव्हां जा ॿेड़ा पार थी वञनि। हदीस पाक में आयो आहे, मुफ़स्सिरनि सॻोरनि लिखियो आहे त जॾहिं इहा आयत नाज़िल थी तॾहिं असहाब किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांखे सलाम जी त ख़बर आहे,
असांखे सलाम जी ख़बर आहे। निमाज़ जे अतहियात पढ़ंदा आहियूं, अतहियात लिल्लाह वस्सलवात वत्तय्यिबात। उन खां पोइ ईंदो आहे अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातुहु। ऐ हबीब तो ते सलाम, अल्लाह जी रहमत ऐं उन जूं बरकतूं। अब आप पढ़ंदा आहियूं या न? वरी आवाज़ सां जवाब ॾियो। अवां पंहिंजे अहल सुन्नत वल जमात लिखियलनि तफ़सीरनि खे पढ़ो, किताबनि खे पढ़ो, हदीस के शरहनि खे पढ़ो, पर भली ग़ैर जे तसरीफ़ात खे पढ़ो, उन्हनि जे तफ़सीरनि खे पढ़ो, उन्हनि जे लिखियल शरहनि खे पढ़ो। सब जा सब लिखनि था त असहाबनि अर्ज़ कयो हो अम्मा सलाम फ़क़द अलिमनाह। हबीब सलाम जी असांखे ख़बर आहे त कीअं पढ़बो आहे, कीअं पढ़बो आहे। सभु लिखनि था अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातुहु। जॾहिं सहाबन इहो ई सलाम सम्झो आहे, सहाबन सल्लिमू तस्लीमा मां इहो ई सलाम मुराद वरितो आहे, जंहिंमें काफ़ ख़िताब जो आहे। नबी करीम सां ख़िताब करे चइजे हो ऐ नबी सुहिणा तो ते सलाम। जॾहिं निमाज़ में पढ़ूं था तो निमाज़ खां ॿाहिरि या नबी ते सलाम पढ़नि छाजे करे नाजाइज़ आहे, छो नाजाइज़ आहे, छो मना आहे, छो बिदात आहे, छो शिरक आहे, छो हराम आहे। कता न कुझु बि कोन्हे को, ही त मोहम्मद गौत जे सहाबनि जो तरीक़ो आहे। वरी आवाज़ सां चओ रब्बुल आलमीन तव्हांखे ख़ुशि रखे, अजर अज़ीम अता फरमाए। मुंहिंजे महबूब करीम जा आशिक़ उलमा औलिया हिकिड़ा उलमा आहिनि जेके सिर्फ़ ज़ाहिरी इल्म जा आलिम, ॿिया उहे उलमा जन खे आलिम बामल सरबो आहे, रब्बानी उलमा सरबो आहे, अहलुल्लाह सरबो आहे, औलियाउल्लाह सरबो आहे। तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। के वीचारा असांजा दोस्त उलमा ते कावड़ कंदा आहिनि, मौलवी हेड़ा मौलवी हेड़ा। मां अर्ज़ कयां त जुदा करे ॻाल्हा त जेको आलिम अमल नथो करे उहो अमल करे, जेके अमल न आहे उहो अमल जी कुवत पैदा करे, अमल जी दौलत पैदा करे। कॾहिं ॻाल्हाइण सही न आहे। हबीब करीम जे ज़ात बरकात आशिक़ उलमाए किराम जूं महिनतूं आहिनि, उलमाए किराम जूं कावशूं आहिनि, उलमाए किराम जूं ख़िदमतूं आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा आशिक़ उलमा जेके उलमा सां गॾु अल्लाह जा वली बि आहिनि, अल्लाह जा मक़बूल बाना बि आहिनि, अल्लाह जा महबूब बंदा बि आहिनि। उन्हनि मां हिकु जो मां तव्हांखे नालो वठी ॿुधायां, हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह, जंहिंजे लाइ डॉक्टर इक़बाल बि चयो त रह गई रस्म अज़ां रूह बिलाली न रही। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। रह गई रस्म अज़ां रूह बिलाली न रही, फलसफा रह गया तलकीन ग़ज़ाली न रही। मदरसन जो अहम उहदेदार हो, मदरसन की निगरानी करने वारो हो। तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तो हलंदे हलंदे हमरा के मज़ो आयो गोशे नशीरीअ में, खिलवत में वेही करे, कुंभ में वेही करे अल्लाह ताला जी ज़िक्र सां, इल्म सां, मुहब्बत सां, क़ुरान सां नीअ लॻाइण जो। 300 सालनि खां पोइ किताब लिखी 300 मदरसनि जी उहा उहिदेदारी छॾे करे किताब लिखी अल मुनक़िज़ मिन अद-दलाल। ऐं एतिरो मदीने वारे खे प्यारो हो जो मुफ़स्सिर क़ुरान अल्लामा इस्माइल हक़ी तफ़सीर रूहुल बयान जे साहिब आंदो आहे त जॾहिं मदीने जा साईं मेराज शरीफ़ ते विया हुआ, हज़रत मूसा सगोरे खे 6 आसमान ते मुलाक़ात जो शरफ़ बख़्शियो हुयऊं। हज़रत मूसा हिकिड़ो सुवाल कयो, महबूबनि खां सुवाल कई, साईं मूंखे हिकिड़ो मसइलो सम्झायो। पाण सम्झनि था छा? चयो थो वञे त अव्हां जी उम्मत जा उलमा बनी इसराइल जे नबीअनि वारा
दीन जा कारनामा करे ॾेखारींदा, ख़िदमतूं करे ॾेखारींदा। दी पर हबीब बनी इसराइल मां मूसा बाया मुझे भाउ हारून बाहे 4 हज़ार नबी बनी इसराइल में आया। हबीब करीम अव्हां जे उम्मत जा उलमा उन्हनि वांगुरु किरदार कीअं अदा कंदा, जी कंदा त को हिकिड़ो मूंखे मिलायो त मां हुनखे ॾिस। हबीब करीम जी ज़ात पंहिंजी बातिनी कुव्वत सां रूहानी तसर्रुफ़ सां उन हस्ती खे घुरायो जेको न दुनिया ते ॼाओ बि न आहे, न हुनजो पीउ ॼाओ आहे, न हुनजो ॾाॾो ॼाओ आहे, न हुनजे नाले जी ख़बर आहे, न हुनजे वजूद जो पतो आहे। अल्लाह जे हबीब जी निगाह करम पंहिंजी नूरानी नज़र सां मुंतखब फरमायो। इमाम ग़ज़ाली जे रूह खे हबीब जे दरबार में आयो। हबीब करीम फरमाइनि था त ही मुंहिंजे उम्मत जो आलिम आहे, ही मुझे उम्मत जो इल्म वारो आहे, ही मुझे उम्मत जो आलिम आहे। सोना मूसा सगोरा इन सां तव्हां ॻाल्हायो। हज़रत मूसा पुछे थो इमाम ग़ज़ाली खां अव्हां जो नालो छा आहे? चईसि मुंहिंजो नालो आहे मोहम्मद बिन मोहम्मद बिन मोहम्मद। पटे ॾिनो ॿुधायो। हज़रत मूसा साईं मुर्गी फरमायो तव्हां ॿुधायो जंहिं महफ़िल में मदीने जो मीर हुजे ॾाढा त चओ मां त दुआ थो घुरां तुंहिंजे लाइ त ख़ुदा करे असां तव्हांखे जीअं ज़ाहिरी तरह सां मदीने मुनव्वर जी हाज़िरी नसीब थींदी आहे इहे दिल बर हबीब जी अंदरूनी बातिनी महफ़िल बि नसीब थिए जो मूं जहिड़े गुनहगार जो अखियूं हुजनि ऐं मदीने जे मीर जो चहिरो हुजे। आमीन चओ, ॾाढा आमीन चओ। मां अॻे बि हिकिड़ो शेर पढ़ी वियो हा त अहिड़ो दिल पर सुभान अल्लाह चओ, अहिड़ो दिल पर जंहिंजी शान खे अज़मत खे छा बयान कजे। हिकु अल्लाह जे माने जो शेर आहे मशहूर शाइर मोहतर साहब सुभान अल्लाह सुभान अल्लाह चथो हाणे हारनि जी हसरत न वीचार आ। सुभान अल्लाह चओ, हाणे हारनि जी हसरत न वीचार आ। हार छाजा मुंहिंजो यार ख़ुदि हार। आवाज़ वधाई दे कोन त मूंखे लाचार कोन्हे जुमा बाला ॾाढा चओ सुभान अल्लाह। हाणे हारनि जी हसरत न वीचार हार छाजा मुंहिंजो यार ख़ुदि हार। हाणे हारनि जी हसरत न वीचार हार छाजा मुंहिंजो यार ख़ुदि हार। हार पाया इचीअ में या दिल ते रखां हार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर खां। जो मुबारक मिलैनो गुनहगार थे यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर खां। प्यार मिलंदो ई हो आसरो ई न हो प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर खां। जो मुबारक मिलैनो गुनहगार थे यार अहिड़ो मिलो जो वनी खैर। दिल रुबा मुझे तरत हली आयो भाग मुंहिंजा भला था भली आयो। को वॾो माण्हू ईंदो आहे इंतज़ाम कबा सूरत कबा हटियूं ठाहिजूं ऐं पोस्टर लॻाइबा ऐलान कबा पर मुंहिंजे दिलि भर जो हिकु राज़ी थिए उनखे घर वेठे वेठो कदम घुमाए दीदार कराए। दिलि रुबा मुंहिंजे तरत हली आयो भाग मुंहिंजा भला था भली आयो। मुंहिंजे दिल मुंहिंजे दीदनि खे दीदार जो वार अहिड़ो मिलियो जो वञी खैर
रखा मुझे दिल मुझे दीदल के दीदार जो वार अहला मिलो जो वही खैर रखा। गुरु श्री तरह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैहि बटे पीढ़ियों ॿुधायो हजरत मूसा साईं फरमाइनि था अब्बा मूं तोखां सिर्फ़ तुंहिंजो नालो पुछो, पीउ जो नालो न पुछो, ॾाॾे जो नालो न पुछो, पीढ़ी न पुछी। हजरत इमाम गज़ाली जो रूह अर्ज़ थो करे मुंहिंजा दिल बर मूसा सगोरा ना तव्हांजी सुन्नत अदा कई आहे, तो हजरत मूसा जी सुन्नत अदा कई आहे, तुंहिंजे सुन्नत अमल कयो आहे। कीअं भला अव्हां खां जॾहिं अल्लाह ताला पुछो हो मूसा अमा तिलक बियमीनिक या मूसा, मूसा तुंहिंजे सॼे हथ में छा आहे? तव्हां फरमायो हीअ असाय मुंहिंजी लठ अतवक्का अलैहा, इन ते मां टेक ॾींदो आहियां, वअहशुहा अला गनमी, इन सां ॿकरिन खे कढींदो आहियां, वलिय फीहा मआरिब उखरा, मुंहिंजा हिन में कई फ़ाइदान पल्ला छाड़ींदो हा, ही कंदो हा ही कंदो हा। हज़रत मूसा तोखां ख़ुदा पुछे छा आहे? तूं कंहिं लठ तव्हां वधीक तफ़सील बयान कयो। अॼु इमाम गज़ाली जो रूह मदीने जे मीर जो ग़ुलाम फरमायो त नाद अव्हांजे सुन्नत अमल करे अव्हांखे सॼो अहवाल ॿुधाए वञा। चओ सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ। ओहो इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैहि इहया उलूमुद्दीन में लिखे थो जे किताब जे लाइ अरब चवंदा आहिनि मन लम यक़राई इहया फलैस मिनल अहया, जे इहया उलूम न पढ़े वो जहिड़ो न हो मुर्दो आहे मुअल्ला। उन में लिखे थो निमाज़ वारो जॾहिं निमाज़ जी नियत करे कननि ते हथ रखे तकबीर हणंदो आहे, काबे करीम ॾे मुंहुं करे बीहंदो आहे त ही हिकिड़े सफ़र में शुरू थींदो आहे, रवानगी कंदो आहे, अल्लाह जे दरबार में हलण शुरू कंदो आहे। हलंदे हलंदे रुकू सजदा कंदे अतहियात में पहुतो ॼण त अल्लाह जे बारगाह में पहुची वियो आहे। हाणे बारगाह इज़्ज़ती में चए थो अतहियात लिल्लाह वस्सलावात वत्तय्यिबात, चई बसतो करे निहारे खणी फइज़ल हबीब फी हरमिल हबीब हाज़िरन, ॾिसे थो रब जे दरबार में मदीने वारो वेठो आहे, दीदार कंदे देखो अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातुहु, ऐ नबी सोना तो ते सलाम ऐं अल्लाह जी रहमत ऐं उन जो बरकत। माना हर नमाज़ी पंहिंजे क़ल्ब में हबीब खे हाज़िर ॼाणंदो आहे, हाज़िर सम्झंदो आहे, मौजूद सम्झंदो आहे। बल्कि जंहिंजी दीद खुलियल आहे उहो नमाज़ पढ़ंदे मदीने वारे जो दीदार कंदो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सहाबी पुछन था या रसूल अल्लाह अम्मा सलाम फक़द अलिमना, सलाम जी दफ़ा के खबर आहे अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातुहु पढ़बो आहे, हबीब के सॾे पढ़बो आहे, ख़िताब सां पढ़बो आहे। वहाओ या न मचारन वारा छा पढ़ंदा आहियो? अस्सलाम अलैका पढ़ी ॿुधायो। अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातुहु। इन जे करे जॾहिं असांजा सलाम सुहिणो ॿुधे थी, आजा चओ सुभान अल्लाह। जॾहिं असांजा दुरूद दिलबर चओ दिलबर के वीचारा हिकु ॿ रिवायत खयूं था घुमंदा आहिनि त कीअं था चओ त ॿुधे थे फलाणी रिवायत में आहे त मलाइक खणी था वञनि, जे ॿुधे थो त पोइ छो था खणी वञनि? तूं हुनखे थुल्हो दलील ॾे त अल्लाह तुंहिंजे ॾोह सवाब खे ॾिसे थो या न। अबा ॾिसे थो? वॾे आवाज़ सां मदीने वञो छल ॾिसे थो?
पोइ कुल्हनि ते लिखण वारा छो विहारी وَإِنَّ عَلَيْكُمْ لَحَافِظِينَ كِرَامًا كَاتِبِينَ يَعْلَمُونَ مَا تَفْعَلُونَ वेठाहन लिखन पिया जेकी कयो था पिया का बि शइ रहाई नथा कुल्ल सगीर व कबीर मुस्ततर नंढो वॾो लिखियो वियो आहे हर शइ लिखी पई नोट लॻी पई आहे एतिरो नोट लॻी पई आहे जो क़यामत जे ॾियारे तूं चवंदे माल हाज़ल किताब ला युग़ादिर सगीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा ववजदू मा अमिलू हादिरा वला यज़लिम रब्बुका अहदा हिन किताब खे छा थियो आहे कुझु बि नथो छॾे जेकी आहे सभु लिखियो पियो आहे अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक़ चार यार हर शइ लिखी पई आहे कुल्हनि ते विहारे छॾियईं ॾिसे पियो ॼाणे थो ॿुधे थो काश ख़ुदा सां लिकल न आहे तॾहिं विहारे ख़ुदा कया अथई मां अर्ज़ु करे वञा मुंहिंजे महबूब जा आशिक़ जवाब छा ॾींदो बाबा इन में कुदरती हिकमत आहे राज़ आहे अल्लाह ताला ॿारनि जे मथां हुज्जत पूरी कई आहे मां चवां थो मला खणी था वञनि इहो खणी वञनि न ॿुधण जो दलील न आहे मलाक पंहिंजी ड्यूटी था ॾियनि हबीब जो दीदार था कनि मदीने वारो ॿुधंदो आहे भला दीर रात जवाब छा ॾींदो बुखारी शरीफ़ जे शरह इरशाद सारी नियाणी थो जो अल्लाह ताला हिकिड़ो मलाक पैदा कयो आहे जेको मदीने वारे जे मज़ार ते क़यामत ताईं बीठो हूंदो किथे काला त सही जवाब त ॾे कहिड़े शहर में छोड़ फिक्र दुनिया की छोड़ फिक्र दुनिया की चल मदीने चलते हैं मुस्तफा गुलामों की वाह वाह मुस्तफा गुलामों की किस्मत बदलते हैं छोड़ फिक्र दुनिया की छोड़ फिक्र दुनिया की अल्लाह अल्लाह नक्श कर दे सीने पर नाम सरवरे दी का नक्श कर दे सीने पर नाम सरवरे दी का ये वो नाम है जिससे सब अज़ाब टलते हैं छोड़ फिक्र दुनिया की छोड़ फिक्र दुनिया की चल मदीने चलते हैं मुस्तफा गुलामों की अल्लामा इब्नुल क़य्यिम वहाबियत जे दुनिया जो इमाम इब्ने तैमिया जो शागिर्द अल्लामा सखावी अल-क़ौल बदीन इब्नुल क़य्यिम जलाल फ़हाम जिन मुहद्दिसन पंहिंजे किताबनि में आंदो आहे अल्लाह ताला जो हिकिड़ो मलाइका हबीब जे मज़ार पढ़ण वारा ते बीठो आहे क़यामत ते बीठो हूंदो हदीस फरमाइनि था रूए ज़मीन तां बलक किथां बि को बि शख़्स महबूब ते दुरूद पढ़ंदो आहे सलात पढ़ंदो आहे त मलाइक उन दुरूद पढ़ण वारे जो नालो वठंदो आहे उनजे पीउ जो नालो वठंदो आहे अर्ज़ कंदो आहे या रसूल अल्लाह फलाणी जे पुट फलाणे को दिलबर ते दुरूद मोकिलियो आहे भला जे हितां खणी था वञनि त उनखे अल्लाह ताला मज़ार ते छो बीहारे छॾियो आहे ॿी ॻाल्हि त उन हिकिड़े मलाइक खे
मुझे महबूबता फरमाइन आता है अस्मा अददिल खलाइक वजीर बात अस्माल खलाइक खुदा जी जी का मखलूका जिन्न इंस मलक फलक कायनात की जर्रे जर्रे में सांसा जितनी खुदा जी मखलूका अल्लाह ताला उन हिकरे मलाइका के उन सारी मखलूक जेकरा कन्न बिना सारी मखलूक जी बोली समझंदो आहे सारी मखलूक जो सलाम समझंदो आहे उर्दू में पढ़े समझंदो आहे सिंधी में पढ़े समझंदो आहे अरबी में पढ़े समझंदो आहे इंग्लिश में पढ़े समझंदो आहे फारसी में पढ़े समझंदो आहे जर्मनी में पढ़े समझंदो आहे हिंदी बोली में पढ़े समझंदो आहे सभिनी जूं ॿोलियूं समझंदो आहे सभिनी जा ॿोल ॿुधंदो आहे दुरूद यादि कंदो आहे हिक हिक जे पीउ खे बि सुञाणंदो आहे हबीब फलाणे जे पुट फलाणे तो दिलबर ते सलाम पढ़ो जागो पिया सुनी आओ भतन में पार्टन में फज़ूलियात में पंहिंजी मिल्कियत में आए पंहिंजे मसलक जे मामले खे घटि करे छॾी अल्लाह ताला करे तुंहिंजी दिलि बेदार थिए तुंहिंजो ज़हन सजाग थिए तुंहिंजो मज़हबी हमीयत पैदा थिए जज़्बो इम्दाद पैदा थिए अल्लाह जो क़ुरान तोसां आहे मदीने जे अमीर जी हदीस तोसां आहे सहाबे किराम इमाम सहरा तोसां हल अल्लाह जा वली रब्बानी उलमा तोसां हल जमहूर उम्मत अक़ीदो इहो ई आहे जेको तो सुन्नी जो अक़ीदो आहे महबूबा करीम जी ज़ात दुरूद सलाम जी एॾी बरकत आहे एॾो कमाल आहे इन जे करे इब्न क़य्यिम पंहिंजे जलाल सां में रिवायत आंदी आहे वॾा हबीब फरमाईंदा था लैस मिन अहदिन युसल्ली अलैया इल्ला बलगनी सौतुहु हैसु कान को बि मुंहिंजो उम्मती मूं ते दुरूद पढ़ंदो आहे किथे बि हुजे इन जो आवाज़ मदीने वारे वटि पहुचंदो आहे महबूब खे माज़ अल्लाह सुम माज़ अल्लाह ॿुधण खां महरूम रखियो न वियो आहे हबीब न ॿुधण वारी हस्ती नाहे हबीब ॿुधण वारो हबीब आहे ॾिसण वारो हबीब आहे कर्म करण वारो हबीब आहे इन जे करे पुराणो शेर त अल्लाह जे बानी जो ज़हन में अची वियो उन छा फरमायो चथ कर्म कर दो करम दी हाँ भिखारी या रसूल अल्लाह करम कर दो करम दी हाँ भिखारी या रसूल अल्लाह मैं तेरी हाँ नरल मर्रा आवारिया रसूल अल्लाह मैं तेरी हाँ नरल मर्रा आवारिया रसूल अल्लाह केरी मोहब्बत भरी इल्तिजा है अजीब किस्म जो अर्ज अर्ज कर मुझा हबीब जो तेरी पाक गलियों दे बिहारी दार फिरते हैं तुम्हारे पाक कदमा को मैं वारिया रसूल अल्लाह तुम्हारे पाक कदमा को मैं वारिया रसूल अल्लाह सहाबन चाहो अम्मा सलाम फकद अलिना सलाम तो हबीब असांखे ख़बर आहे अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह व बरकातहू पढ़ंदा इहो ई पढ़बो भला हबीब दुरूद कहिड़ो पढ़ूं पाण दुरूद इब्राहिमी पढ़ाई दुरूद वॾे आवाज़ सां जवाब ॾे दुरूद इब्राहिमी मसाला से में रखो फकीहन सगोरन ऐं मुहद्दिसन हदीस के शारहन लिखियो आहे त अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आल मुहम्मदिन कमा सल्लैत
अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। दुर्रे मुख्तारा दुआ रब्बुल मुख्तारा दुआ अल अज़का दे शार दुआ हबीब करीम जे आशिक़ाना दुआ। त जॾहिं दुरूद इब्राहीमी पढ़ी महबूब जो मिठो नालो ईंदो आहे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन। त अल्लाह खां पोयां मुहम्मदिन खां अॻु सय्यिदना जो लफ़्ज़ चवंदो कर। छा चयो? अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन व अला आल सय्यिदना मुहम्मदिन। ऐं पोइ दुरूद में अल्लाहुम्मा बारिक अला सय्यिदना मुहम्मदिन व अला आल सय्यिदना मुहम्मदिन। सय्यिदना चवंदो कर मुंहिंजे हबीब जो सरदार हुजनि, हबीब जो आका हुजनि, हबीब जो मौला हुजनि, हबीब जो काइनात वाली हुजनि। हबीब जो हदीस में साबित आहे कान समय अन सय्यिद मुरसलीन वला फख्र। आम त आम माण्हू आहे, मां मदीने वारो मुरसलनि जो बि सरदार आहियां। वॾी आवाज़ सां चओ, इहो यादि रखो। ॿियो मसाइलो दुर्रे मुख्तार जो शार गायत उतारवाणे आंदो आहे त दुआए कुनूत पढ़ंदा आहियो। दुआ कुनूत माना ईंदी अथव। हिकिड़ो माण्हू ख़ुदा खां दुआ पियो घुरे पर ख़बर कान्हे घुरे छा पियो। जाॻो पिया आहिनि न, घुरे ख़ुदा छा पियो थियो आहे, ख़बर नाहे घुरां छा थियो। इन जे करे अरबी इल्म ॾे, तवजो ॾे, वली तूं साइंस कर, कंप्यूटर कर, फलाणा कर, जेतिरो ख़ुदा तो हो इज़त ॾे। मुस्लमान जी ख़ुशी आहे, असांजे रूह जी राहत आहे, पर बुनियादी इल्म अरबी आहे। क़ुरान जी माना अचे, हदीस जी माना अचे, क़बर में सुवाल जवाब अरबी में आहे, क़ुरान अरबी में आहे, हदीस अरबी में आहे। अरे मज़ेदार ॻाल्हि आहे त जन्नत वारनि जी ॿोली बि अरबी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दुआए कुनूत में बेफुक़हा इकराम लिखियो आहे इन अज़ाबक बिल कुफ़ार मुल्हिक। आख़िरी जुमिलो चई पोइ दुरूद पढ़ी पोइ रुकू वॾो हली आहे। ॾाढा चयो न सुभान अल्लाह। मां फ़ैसिलो कयो दिलि में तव्हां वटि हिकु ॿ दफ़ो जो आयो आहियां, तव्हांखे कुझु मवाद मिले, तव्हांजे सिहन में कुझु ॻाल्हियूं अचनि। अल्लाह मुंहिंजी महिनत क़बूल फरमाए, अञा जो ॿुधणु क़बूल फरमाए। दुआए कुनूत जी आख़िर में बि दुरूद पढ़ी करे पोइ रुको ॾे वींदा कयो। छो त मदीने जो अमीर फरमायो आहे त जंहिं दुआ में मुस्तफ़ा ते दुरूद न पढ़ियो वेंदो आहे उहा दुआ आसमान में टंगी पई हूंदी आहे, लड़कंदी आहे पई, मथे न वेंदी आहे। जॾहिं मूं ते दुरूद पढ़बो आहे त दुआ मथे वेंदी आहे। फ़ुक़हा बग़ैर दलील जे ॻाल्हि नथा कनि, इन हदीस खे नज़र में रखंदे फरमाईंदा त दुआ कुनूत जे आख़िर में दुरूद पढ़ त तुंहिंजी दुआ कुनूत में जेकी बि अर्ज़ कयल हल अल्लाह क़बूल करे तुंहिंजा बिराई पार करे छॾींदो। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। अल्लाह जे ज़ात फरमाए यकीनन अल्लाह ऐं उन जा मलाइका नबी ते दुरूद मोकिलीन। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ईमान वारो अव्हां बि मुस्तफ़ा करीम ते दुरूद मोकिलींदा कयो, सलाह पढ़ंदा कयो। हेॾे में हारो के वीचारा चवंदा आहिनि त दुरूद इब्राहीमी खां सवाइ दुरूद ताज न पढ़ो, दुरूद लखी न पढ़ो, दुरूद तंजीमा न पढ़ो, दलाल खैरात न पढ़ो। हालांकि दलाल खैरात एॾा मशहूर आहे त जंहिं बुज़ुर्ग दलाल खैरात लिखियो आहे उन लिखियो छाजे लाइ हो
उनके सफ़र में वींदे वींदे झंगल अची वियो, पाणी जी ज़रूरत महसूस थी। बुज़ुर्ग सोचो पाणी पिया, निहारे हिकिड़ो खूह हुआ, उन खूह जे मथां पहुतो आहे त उते का बाल्टी रखियल न आहे, को ॿोको रखियल न आहे, का खली रखियल न आहे, का रस्सी रखियल कान्हे, का थोरो फासलो जेको घर नज़र आयो, उन घर जे दर ते सॾ ते अॻा को आहे। हिकु न्याणी निकिरी आई, चाचा ॾे ख़बर कहिड़ो कमु आहे? अम्मा पाणी कढण जो इरादो आहे, दिल्लो बि कोन्हे, रस्सी बि कान्हे, का बाल्टी बि कान्हे, खली बि कान्हे, ॿोको बि कान्हे, छा सां पाणी कढां, का शइ खणी आहे? चए चाचा तूं केॾो नेक सालिह आहे, पाणी ॿोकनि सां सीन न कढंदा। न्याणी थी चवे, बाल्टी सां न कढंदा आहियूं, दिल्ले सां न कढंदा आहियूं, वाढ न लाहींदा आहियूं, ज़ंजीर न लाहींदा आहियूं, रस्सी न लाहींदा आहियूं। अम्मा कीअं पाणी कढंदा आहियो? चाचा हली आ, मां तोखे पाणी कढी थी ॾेखारियां। न्याणी या क़ुर्बान नी अम्मा जे मुहबत अदब ऐं इहतराम का खूह जे मथां आई आहे, बीही आहिस्ते आहिस्ते मुंहिंजे दिलबर नबी ते दुरूद थी पढ़े, पढ़ी बस्ती करे त पाणी खूह जे किनारनि ते चढ़ी आया। बुजुर्ग निहारे हैरान थी वियो, पुछे थो या बुनैयत, आओ मुंहिंजी न्याणी, ओ अम्मा, ओ नथड़ी न्याणी छोकिरी, छा पढ़ी जपन में? मां हैरान थी वियो हा, ॿुधा त छा पढ़ी? फरमाए थी मां पंहिंजे दिलबर नबी ते दुरूद, सोहणे नबी ते दुरूद पढ़ो आहे, हबीब खुदा ते दुरूद पढ़ो आहे। अम्मा कहिड़ो दुरूद पढ़ी? उन न्याणी उन बुज़ुर्ग खे दुरूद ॾसे छॾियो, उन वरी किताब लिखो दुरूदनि जो, उनजे विच में उहो दुरूद हणी छॾियईं, लिकाए छॾी, राज़ में रखे छॾी त माण्हू हफ़्ते में इन दलाल ख़ैरात खे पूरो कल, सूमर खां या जुमे खां शुरू कल, पहिरियों हिज़्ब ॿियो हिज़्ब पढ़ी पढ़ी 7 हिज़्ब ते पूरो करे दुआ घुरनि, उहो दुरूद बि अची वेंदो, हुननि खे पाणी मिलंदो हो। ही जेकी मुराद रखे पढ़ंदा, अल्लाह मुरादूं पूरियूं करे छॾींदो आहे। चवंदा दलाल ख़ैरात बि न पढ़ो, दुरूद ताज भी न पढ़ो, दुरूद तंजीरा भी न पढ़ो, दुरूद नारी भी न पढ़ो, दुरूद लखी भी न पढ़ो, सिर्फ दुरूद इब्राहिमी पढ़ो। अल्लाह जाबाना कुरान करीम जी आयत गौर कर, अल्लाह फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा, मुझे हबीब के दुरूद पढ़ो ऐं सलाम घणा पढ़ो, रब के दिल लगाए तो ही पढ़ो, ही न पढ़ो। जो बि दुरूद जो सही सीरो आहे पढ़ंदो वेंदे, इश्क जे मंज़िलनि ते चढ़ंदो वेंदे। हिकु सहाबी सॻो अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह, मूंखे अव्हां जे दुरूद में ॾाढी लज़त ईंदी आहे, अव्हां जो दुरूद पढ़ण में ॾाढो मज़ो ईंदो आहे, मां केतिरो टाइम दुरूद खे ॾींदो आहियां। नबी से फरमायो, वधाए त भलो, साईं ॾींहं जो रात जो टाइम जोड़ करे टियों हिस्सो दुरूद खे थो ॾियां। फरमाए त वधाए त भलो, साईं भला अधु टाइम दुरूद खे थो ॾियां। फरमाईं था वधाए त भलो। हबीब के अर्ज़, या रसूल अल्लाह, जेको बि फर्ज़ वाजिब सुन्नत मुक़द्दा खां अदा करण खां पोइ जो भी टाइम मिलंदो दुरूद जी हरारे थो कयां। साईं फरमाए त इज़न युकफ़ा हम्मुक व युग़फ़र लक ज़ंबुक, जे ईअं कंदे कम बि रब कंदो वेंदी त गुनाह बि बख़्शींदो वेंदे। सवली ॻाल्हि आहे, क़ल्ब में मुहब्बत हुजे, अक़ीदो अहल सुन्नत वल जमात वारो हुजे, अल्लाह अल्लाह जे हबीब सां प्यार हुजे, दुरूद सां मुहब्बत हुजे, उथते वेहते मुंहिंजे आका जो दुरूद वेही पर ॾिस त कीअं था ग़म लहनि, गुनाह ड्रहनि, कम ठहनि, तुंहिंजे मथां ख़ुदा जी रहमत जा दरा वहनि। पढ़ी ॿुधायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बड़ी आवाज कहो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी दलाल खैरात पढ़ंदो हो। हजरत अल्लामा अब्दुल हई लखनवी दलाल खैरात पढ़ंदो हो। अल्लामा रूहुल बयान मुसन्निफ ये सब बुजुर्ग दलाल खैरात पढ़ंदा हा। मदीने मुनव्वरह में त महफिलों थींदियूं आहिनि, अञा कई थींदियूं आहिनि। हमेशह जुम्मे जी रात, सूमर जो रात दलाल खैरात ख़त्म निकिरंदा आहिनि, कसीदो बुर्दो पढ़ियो वेंदो आहे। एतिरी मोहब्बत सां पढ़ंदा आहिनि जो अकुल हैरान थी वेंदो आहे। कीअं पढ़ंदा आहिनि, कीअं पढ़ंदा आहिनि मदीने वारा। या अकरमल खल्क़ माली मन अलूज़ बिही, वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। या अकरमल खल्क़ माली मन अलूज़ बिही, मुंहिंजा महबूब मुंहिंजी का बि पनाह कान्हे। कीअं भला। या अकरमल खल्क़ माली मन अलूज़ बिही सिवाका इंद हुलूली हादिसी अमनी मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ कुल्लही। चवंदा कसीदो बुर्दो भी न पढ़ो, दलाल खैरात भी न पढ़ो, दुरूद तंजीना भी न पढ़ो, दुरूद ताज भी न पढ़ो। खुदा जा वाना जने पढ़ियो तन खां पुछो त हुन जे पढ़ण जे करे केतिरी महिरबानी थी।